24 मई सन 2024 छंछर जी रात रावतीअ जे भरिसां चांडियुनि जे ॻोठ में बिरादर अज़ीज मोहम्मद आलिम चांडी साहब पंहिंजे वालिदैन जे लाइ पंहिंजे मरहूमनि जे लाइ अॼु सॼो ॾींहुं ख़ैरात फी सबीलिल्लाह जो एतमाम भी कयो ऐं क़ुरान पाक जे वाइज़ ऐं तक़रीर जो एतमाम भी थियो। बिरादर अज़ीज अदा अब्दुल करीम चांडे साहब जे हुक्म ते अवां जमा सगोरी जी अल्लाह ताला ज़ियारत नसीब फरमाई है। ये रावती जो इलाइको कई ज़माने में तौहीद वारनि खां माण्हू टरंदा हुआ। अल्लाह ताला चाचे अली मुराद जे दरजात खे बुलंद फरमाए। जेको मुजाहिद भी हुयो तौहीद परस्त भी हुयो उन जो मेहनतूं त आलिम सगोरा आया पर अदा मोहम्मद आलिम खैरात कई वॾो बंदोबस्त कयो पर ये अवां जी हाज़िरी ॾिसी करे थोड़ो अफ़सोस भी थियो आहे। सवेर भी एतिरा माण्हू ॿ टे खणी हलिया विया हूंदा न हुजण जे बराबर। अफसोस है कुरान तेरे चाहने वाले न रहे, जिन सितारों का तू चांद था वो सितारे ही न रहे। राग जी महफिलों जियां त पंहिंजा परावा नंढा वॾा एक ॿिए सां जेके नाराज़ आहिनि उहे बि ॿुट हणी राग ॿुधण अचनि। हिन जलसे में क़ुरान जे वाइज़ में जेको थोरो नाराज़ हूंदो न उहो बि नहीं असां न ॻाल्हायूं सॼो खाइण पीअण लाइ। खैरात फी सबीलिल्लाह आया क़ुरान जो वाइज़ आहे पंहिंजे खे पराए खे दावत मिले न मिले रुगो कन ते आवाज़ पइजे आशिक़ रसूल जे ऐं क़ुरान जे आशिक़ खे त वो सभु कमकार छॾे अची वेही करे क़ुरान पाक खे ॿुधे ऐं मदीने वारे साईं जो शान ॿुधे। दोस्तो ही क़ुरान मामूली किताब न अथव। अल्लाह से नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो त तव्हांजो रब भी हिकु आहे, तव्हांजो नबी मां मोहम्मद भी हिकु आहे, तव्हांखे जेको किताब क़ुरान मिलियो उहो भी हिकु आहे, जेको काबो क़िबलनि जो सरदार मिलियो उहो भी हिकु आहे। नबी से फरमाया तव्हांखे अबो भी हिकिड़ो आहे त अमड़ भी हिकिड़ी आहे। तंहिंजे करे जेके अञा सुस्त थिया वेठा आहिनि त अचनि, ज़िंदगी ते कोई भरोसो न आहे। रात मां दादो हुअसि वॾी ख़ल्क़ ई हुयो ॿनिन में जलसो बाराड़ी 3 बजे मां घर पहुतो आहियां। अॼु वरी जुमो हो, तबीयत थोड़ी गड़बड़ करे पई। पोइ मां चयो त अब्दुल करीम दावत ॾिनी आहे यार हाज़िरी लॻायूं। अॻे ज़मीर कलोड़ो कावड़ जी अचे मुंहिंजे जलसनि में न आहियूं ॿ टिनि ते, तंहिंजे करे तोखे घुराइणो ई न आहे। इंसान आहे कॾहिं थी वेंदी आहे ग़लती या मजबूरी हूंदी। दोस्तो बुजुर्गो ऐं भाइरो मां दुआ थो कयां त अल्लाह ताला मोहम्मद आलिम जे ख़ैर खे क़बूल फरमाए। थोरो आमीन ॾाढे मां यहाँ लाड़कान जो मौलवी, लाउड भी टाइट जमायत भी टाइट, जो कलाक अधु जेको थे
तव्हांखे ॿुधण जो शौक़ु हूंदो त मां बि कंदुसि। अव्हांखे न हूंदो त पोइ असां बि हथ कढंदासीं, ॾिसंदासीं त हाणे शौक़ में आयो। मां त चवंदो मूंखे विच ते टाइम मिले, जीअं ॿियो मौलवी अचे त मां जल्दी लही वञा, ईअं कंदा ई कोन। आख़िर में बाबा हे कुराड़ो थी वियो आहे, मुंहिंजी एॾी उमिरि न आहे, ये कुरानो न असांखे उजागर कयो आहे। सफ़र ॾींहुं रात यार असां चऊं था त क़ुर पढ़ंदे पढ़ंदे मौत अची वञे त सौदो ॾाढो सस्तो आहे। अबे अमन जे सवाब ख़ातिर मोहम्मद आलिम वाइज़ करायो, मुंहिंजी दिलि ईअं चयो मां आहे त भई उहा पढ़ी आहे। रब कुरान में फरमाए थो त मुंहिंजो फ़ैसिलो आहे, अल्लाह जो फ़ैसिलो अटल आहे। वमा कान लिलमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन, फरमाए त कंहिं बि मोमिन ऐं मोमिनियणीअ जे अॻियां, अल्लाह जो कुरान थो फरमाए, कंहिं बि मोमिन ऐं मोमिनियणीअ जे अॻियां अल्लाह, छो त वमा कान लिलमुमिन वला मुमिनतिन, मर्द ऐं मायूं, मोमिन मर्द मोमिनियूं मायूं, उन्हनि जे अॻियां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो अची वञे। अल्लाह जो क़ुरान में फरमाए त हाणे इन्हनि खे इन फ़ैसिले जे मोटाइण जो कोई हक़ न अथसि, मुस्तरद करणु नथो अचे, हिनखे वणे न वणे, हिन जे दिलि वटां हुजे न हुजे। अल्लाह जो फरमाए त तव्हांखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो मञणो अथव, छो तव्हां ईमान आंदो आहे। कोन फ़ैसिला कुरान में मेरा ही फैसला, इतला तो जे मां फैसलो कयो सही कहिड़ो फरमाईंदा वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याह, वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याह वबिलवालिदैनि इहसाना। मज़ो न आहे सुभान अल्लाह। अधु कलाक वाइज़ कंदुमि चवंदव त 15 मिंट, पर ॿुधो निंड में न, ऐं 12 न थिया। तव्हांजो हींअर जेका पोज़ीशन ॾिसां थो मूंखे भलाओ ॾिसां, ईअं थो ॼणो 12 खां मां टुपी वियो कमु, छो त 12 खां पोइ वाइज़ ईअं अथव जीअं सकरात वारे मथां यासीन पर न मरे न उथी। अल्हम्दुलिल्लाह टाइट आहे। अल्लाह तो फरमाए मुंहिंजा दिलबर नबी, मुंहिंजा सोना नबी, नबीअ जा पगदार नबी सदको वञे सल्लल्लाहु अला मुहम्मद, ओ मुंहिंजा जानी ऐलान कर, माण्हुनि खे मुंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए। चवेन अल्लाह फ़ैसिलो कयो अथव साईं कहिड़ो, फरमाईंदा वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याह। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो, इन बाक़ी कंदी आहे। हे मूं वटि जो मां पढ़ंदो घर में उते मुंहिंजे नज़र में आहे त हर जो बेटा जी, पोइ मां चवां जेको सुभान अल्लाह ॾाढा कंदो मूंसां गॾु मदीने हलंदो त रड़ियूं करे कंदो। हे मदीनो ॾिसी आयो 2018 में 3 चकर, वाह मको मदीनो ॾिसी आ, मके में जलाल, मदीने में जमाल, ओड़े रब्बुल आलमीन जो घर
ओने सदको वञास रहमत लिल आलमीन नबी जो घर। अल्लाह अल्लाह रब तो फरमा वक़ज़ा रब्बुक अल्लाह तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि ihसाना। अल्लाह तो फरमाए मुंहिंजा दिल पर तुंहिंजे रब फैसलो कयो आहे चवे न अल्लाह तो चवे त इबादत मुंहिंजी कयो। सजदो कजो रुकू कजो पुकारियो कंहिंखे अल्लाह। तब तुम रब मूंखे पुकारियो मां तव्हांखे पैदा कयो आहे किन्ने कतरे मां लखनि जो लाल तव्हांखे मां बणायो कुछ भी नहीं। वॾाई छाजी आहे वॾाई मां कुछ न किन्ने कतरे मां पैदा कयो तमाए लखन जो लाल बनायो तमाए। इहा ॻाल्हि क़ुरान में लिखियल फरमाई तवत्तीन व ज़ैतून व तूर सीनीन व हाज़ल बलदिल अमीन। अल्लाह तो फरमाए कसम मांखे इंजीर जो कसम मांखे ज़ैतून जो कसम मांखे तूर सीना जबल जो। आए रब तो फरमाए ओ मुंहिंजा मिठा मोहम्मद करीम कसम मां अल्लाह के न शहर मके पाक जो जंहिंमें मोहम्मद घुमे तो। नारे तकबीर बुलंद आवाज से नारे तकबीर। शान मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत। डेडरी हिंदी बुझाई ताला चांडिया था सड़ायो तुन्नी वा आप बस गरीब मुआ को पालक राजा नाराज न थी जाए। डेडरी को जो भजो था जान की कंदो मिली मजाक थोड़ी थी दिया था भला हो तुन्नी असांजा साईं हे भी तुन्नी आहे न असांजे ॻोठ में रुगो तुन्नी। हाँ कसम खई फरमाइंदा कसम मांखे इंजीर जो अल्लाह साईं अहम शइ जो कसम कयो अहम ये वॾियूं शयूं जो अल्लाह आम कसम न खणबो। रब तो फरमाए कसम मांखे इंजीर जो इंजीर ॾिठी अथव खाईंदा भली से रात जो 3 इंजीर पुसाए पाणीअ में सुबुह सां पी। इंजीर का दिमाग़ खे ताक़त मादे जी बीमारी न थींदई छो त इंजीर जो कसम रब क़ुरान में कयो फरमाए तवत्तीन व ज़ैतून व तूर सीनीन। कसम मांखे इंजीर जो कसम मांखे ज़ैतून जो। अल्लाह अल्लाह रब तो फरमाए कसम मांखे तूर सीना जबल जो जबल जो। तूर सीना जबल भी वॾी अहमियत वारी शइ ज़ैतून भी वॾी शइ। ज़ैतून में ॿ फ़ाइदा अहमद ने अल्लाह कसम कयसि न ॿुधो ॿुधो ज़ैतून खाइण में भी कमी ईंदो आहे त ज़ैतून जो तेल पीअण में भी कमी ईंदो आहे त भाॼीअ में भी कमी ईंदो आहे। ज़ैतून जे तेल मां ॾीया भी रोशन थींदा। आम शइ जो कसम ये घटि न थो जंहिंजो अल्लाह कसम थो खणे वॾी शइ वॾी अल्लाह तो फरमाए कसम मांखे ज़ैतून जो इंजीर जो तूर सीना जबल जो तूर सीना जबल जाते जनाब मूसा अलैहिस्सलाम अल्लाह सां हम कलामी थींदो हो। रब फरमास मूसा जी मुंहिंजा अल्लाह तूर सीना जबल ते अचो अची करे उते अचो त मां अल्लाह तौरात ॾियां। मूसा नबी आयो रब फरमाए मूसा 3 रोज़ा रख त पोइ ॾियां। वरी जॾहिं 3 पूरा कयई अल्लाह चयसि ॿिया भी रखो। फरमाए उहे कहिड़ा हा चई ज़ुल्हज जा 12 ॾियारा हा। ये वॾी अहमियत वारा ज़ुल्हज जा ऊपर 40 रोज़ा रखे। ॿुधो ॿुधो अब बस कर 40 रोज़ा घणा पोइ माण्हू रोज़ो रखंदो आहे न रोज़े रखण जे करे मादे में खुश्की थींदी
मादे जे खुश्कीअ जे करे वो इंसान जे वात में थोड़ी बदबू थींदी मादो खुश्क सॼो ॾींहुं न मानी वई न पाणी वियो हाणे मादो थी वियो खुश्क हाणे इन जे मादे जी बदबू इन जे वात में आई त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम थोड़ी बदबू महसूस कई अल्लाह फरमायो मूसा जी मुझा अल्लाह या जेका रोज़ेदार जे वात जी बदबू आ मादे जे खुश्की जे करे रब तो फरमाए मां अल्लाह वट खुश्क ऐं अंबर खां भी वधीक खुशबू थी अचे मूसा नबी तो तूर ते चढ़ियो अल्लाह अल्लाह जीअं जो तूर ते आयो रब ॻाल्हायो से अल्लाह फरमायो से फरमाईंदा फखला इन्नका बिलवादिल मुक़द्दस तुआ रब फरमाए मूसा जुती लाए वादी पाका मां अल्लाह पाण तो ॻाल्हाया मूसा जो लक़ब कलीमुल्लाह अल्लाह सां कलाम हे पहिरियों दफ़ो कलाम तूर ते आयो अल्लाह वर फखला नालई मूसा जुती त लाए सुभान अल्लाह जुती त लाए वादी पाका तो मूसा अल्लाह जो आवाज बुधो चवनो सुभान अल्लाह आवाज बुधई जी मुझा अल्लाह तुझो आवाज केॾो प्यारो आहे मुझा अल्लाह तुझो आवाज केॾो प्यारो आहे तुझो दीदार त अलाए छा हो अल्लाह रब अरनी रब मूंखे दीदार कराए दीदार छो दीदार मूसा अलैहिस्सलाम आशिक अल्लाह जी आवाज ये जेके नौजवान कनन में मोबाइल विझी वेठा हो न वो कने कने ओचतो रॉन्ग नंबर भी लगंदो आहे छा रॉन्ग नंबर पोइ ओड़ो और आवाज औरत जो हुजे त कटे छॾ इहो समझो ये न कटींदो न ओनो मिठड़ो मिठड़ो आवाज ईंदो हे ॿुधंदो त पोइ हिन जे दिलि में गुनाह जो इरादो थींदो इश्क थींदो इश्क या ॾिसण सां थींदो आहे या ॿुधण गाना ॿुधंदो त इश्क थींदो जॾहिं इश्क थींदो ॿुधंदो त पोइ चवंदो दीदार बि कयां दीदार बि कयां पोइ चवंदो किथे मिलंदो हीअं थींदो पोइ चवंदा अचो कशमो पोइ चङा भला विया चङा भला मोटिया ई न इन कजो जनाबे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं अल्लाह जो आवाज ॿुधो चई मुंहिंजा मौल तुंहिंजो आवाज केॾो मिठड़ो दीदार त लाइ छा हूंदो अर्ज़ कयां खुदा जी ज़ात जो कसम रब जो दीदार अल्लाह फरमाए लौ तरानी मूसा हरगिज़ न थींदो मुंहिंजा मौला मूंखे पंहिंजो दीदार कराए तुंहिंजो आवाज़ ॾाढो मिठड़ो जीअं हो चवंदो हो तुंहिंजे कावड़ में आ केॾो कुर्ब तुंहिंजो प्यार तलाए छा हूंदो गानो न अथव हिकिड़ो मौली साहब आहे पवर हुन चयो त मां अल्लाह ने निस्बत कई छो तरफ़ खे कावड़ वेठा आहियूं न निमाज़ न रोज़ो आए सभु ॿुधण महिल बि निमाज़ी हेरे था थियनि बे निमाज़ी हेरे आए ज़िना न छॾीसीं चोरी न छॾियोसीं व्याज न छॾियोसीं हिक ॿिए सां सार न छॾियोसीं हिक ॿिए जी गिला न छॾीसीं तोहमतूं पिया हणो गिला पिया कयूं ॾाढ़ी पिया कूड़ियूं साल गुज़री विया आए कावड़ायूं वेठाऊं रब खे त बि न मानी बंदि कयई न पाणी बंदि कयई न खीर बंदि कयई न गोश्त बंदि कयई न पुला बंदि कयई मखण बि खारावई खीर बि खारावई माखियूं बि खारावई हिंदाणा त ॾाढा खाधव केतिरा खाधव हाणे अंब खाईंदो कावड़ायूं वेठाओसि त बि केॾा कुर्ब कई वेठो अल्लाह अल्लाह तॾहिं अल्लाह वारे चयो मुंहिंजा साईं तुंहिंजी कावड़ में केॾो कुर्ब आहे तुंहिंजो प्यार दलाए छा हूंदो ॾाढा त चओ सुभाणे अल्लाह कावड़ ई वेठा हिंदाणा खाधव न मां ॿ दफ़ा थो पियो मां चो कंहिंखे चवां ॾियण वारा लाइ काॾे विया बाबा फोन वारो मां घुरी मोला न वठंदो ॾिसंदो आहे ॾिसे त ॾे
अला अगे तो भी लोग ने चाचे अली मुराद जा पुट मांखे चवंदा खई वञ उनखे बि अब्दुल करीम नालो आहे हाँ वक़्तु ॿियो बि जो हूंदो यार मुंहिंजो ॾिनई ॿ टे दफ़ा हाणे वरी कोन्हे मोह बि थिए महांगा थिया महांगा थी विया अल्लाह ओ दोस्तो कावड़ाई वेठो आस तभी कुर्ब पियो कर रही चेदो तुझे हिजाब में अकेलो हुस्न सुभान अल्लाह ते चओ तुझे हिजाब में अकेलो हुस्न ये अल्लाह जो हिजाब तो ईदाने के रिश्तो तभी अल्लाह जो हिजाब ईदाने के पैदा अल्लाह कयो कितना पैदा अल्लाह कया अब्बा अल्लाह हटाया आए अवा नजर कयो किसमें किसमें जा सोना सोना इंसान जानवर पक्षी परंदो आसमान नजर कर अल्लाह नजर ई दी इन चंद्र के पैदा करने वालो अल्लाह सिज के पैदा करने वालो अल्लाह सितारन के पैदा करने वालो अल्लाह 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 हाय राम पीजा मुसलमानो मोहम्मद आलम दे दावत अचण वारो खुदा के कावड़े वेठो तभी कुर्ब जाने नजर कर अल्लाह अल्लाह को नजर दे आसमान में अल्लाह चंद्र में अल्लाह सिज में अल्लाह सितारन में अल्लाह जमीन में अल्लाह ओख में अल्लाह इंद्रे में दाने में अल्लाह कितरन में अल्लाह अम्बा में अल्लाह जाने भी नजर कर दे मुझो रब नजर ही दी चवे तो साईं तुझे हिजाब में अकेलो हुस्न तुझो दीदार दलाए चाहूं दो अल्लाह जैसे लड़ डरा नहीं नहीं नो मुसा सही थोरो सही मेहरबानी अल्लाह फरमा से जबल रिस जदी चढ़ बीठो जबल चढ़ी जो आयो अल्लाह जैसे फखर ना नहीं जुती दला मुसा जुती दला मुसा लाए पहुंच न अल्लाह पान तो गले अल्लाह जुतीला मूसा जुतीला थी वयो अल्लाह फरमाए ज़मान जबल ते तजल्ली तो ने नूर जी सुभान अल्लाह तजल्ली तो ने कुरान तो फरमाए फलम्मा तजल्ला रब्बहू लिल जबल जालहू दक्का वखर मूसा साइका लाले चौदह तो मदीने भी लो सुभान अल्लाह हो रहे चौदह तो पंध भी लो सुभान अल्लाह तू पर से बैठो तू हो रहे चाहो वो गाना चाहो वो गाना चाहो लाले सुभान अल्लाह चाचे मोहम्मद आलम जो बेड़ो ही पार अल्लाह चीन अइयां देगियूं पयूं आहिनि बाक़ी अब्दुल करीम चयो अइयां पयूं आहिनि मां चयो काथे पयूं ॿुधाए चौराहे जाली में निकिरी वञो हाय सलाम आहे सखी जो माल खोटंदो ई न ऐं बरकत ॾिसजोसि वरी अल्लाह जो वाइदो ओ दोस्तो अल्लाह फरमाए मूसा न जबल दे ॾिस असां पंहिंजो नूर तां सटियूं मोटी थो चवां ये जो तजल्ली थी खर्र मूसा साइका किरी पयो बेहोश थी वयो मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने अल्लाह अल्लाह वाह सोना साईं जने अरशे मुअल्ला ते पुत असा जो नबी इल्म में आला हुस्न में आला जमाल में आला कमाल में आला इल्म एडो सवा लख नबी जो इल्म कदो कयो पर मुझे सोने जे इल्म के न पहुंचने अखलाक भी वडो इल्म भी वडो सूह भी वडी सब नबी सोना पर सदको वजा समझो साईं सभनी सोने जो सरदार अल्लाह अल्लाह हुजूर अकुल में वडो हो जने अर्श ते बोत जुती ला जो रादो कई मूसा जी गाल याद अची वई मूसा के चई जुती ला हो त जबल हो हे तरफ जो अर्श ये न तमा के भी आदत है तो मोहम्मद जुती तला हे अर्श हुजूर पान लाइन जो इरादो कयो आवाज आयो ओ जानी तवा जुती न लायो तवा जुती सूदा हलिया जो नारे तकबीर
शान अहल बैत जुती सुदा जो अल्लाह अल्लाह तो मूसा के चयो अल्लाह तो मूसा के चयो तो फखला ना अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुआ मूसा जुती ला वादी पाक अल्लाह तो तुझो अर्श अल्लाह फरमाया महबूब हो मूसा हो तू मोहम्मद हो मूसा मोहम्मद में फर्क वो घुरे थो मिठो मोहम्मद घुरे ही न थो सद को वजह से सोना उते दूर लगायो से त मूसा इज्जत वारो मान वारो थे हिते तवा जुती सोदा तू पहरो मेहमान भी तू आ हिते आखिरी मेहमान भी तू आ हिते हिते कोई ना आयो तू पहरो तू आ वीदे तू पहरो मेहमान तू आ जुती सोदो अच तुझी जुती मुझे अर्श के लगे त मुझो अर्श शान वारो बणजी वने जमीयत उलमा इस्लाम उलमा हक उलमा देवबंद जो की दुआ मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जुती माल शान अर्श का पत्ते अचो जाते जलसो दे हल्या दिल भर देवबंद आलिम जो आया थे मिस्किन में चंदो तो दिल भर देवबंदी आलिम जो कुरान बुधाण आया थई शिरक कुफर का दूर करे ईमान बचाण आया बुधो बुधो ही जोर जी बेदी ना है हक कई बातिल ज़ाहिर थी दो कुरान बुधण सां आए बी रहमत जो तो वसी है वंड विढ़ाइण आया थई दिल भर देवबंदी आलिम अज ने चांडर के कुरान करोड़न के कुरान बुधण आया अचो या ते आलमन जो जलसो दे अचो असा जो ईमान है साईं जी जुती मार शान असा का मथे क्या कोता न इबादत कंजी सजदो कंजो रुकू कंजो हक कंजो मामा कई थई किने कतरे मां त लख जो लाल मां बणायो मां अखियूं मां ॾिनियूं मां कन मां ॾिना मां नक मां ॾिनो मां चप सोना मां ॾिना मां हथ मां ॾिना मां पेर घुमण जे लाइ मां ॾिना मां छा थियो अथई या अय्युहल इंसान मा गरक बिरब्बिकल करीम ओ इंसान रब बयान तो ॾेई अल्लाह रब तो फरमाए इंसान कहिड़ी शइ जेका तोखे मां रब करीम खां भुलाए रही आहे हाय तोखे पैदा मां कयो रब तो फरमाए उज़वान नामा हिक जेतिरा न नंढो न वॾो ईअं न त हिकु नंढो हथ हुजे ॿियो वॾो ईअं न त हिकु अखि वॾी हुजे ॿी नंढी ईअं न त हिकु पेरो वॾो ॿियो नंढो न अल्लज़ी ख़लक़क वसव्वाक फअदलक इंसान कहिड़ी शइ जेका तोखे मां रब करीम खां भुलाए रही आहे हाणे पैदा मां कयो मां अम्मा जे पेट में खोराक जो इंतज़ाम मां कयो मां ॿाहिरि निकिरी आहे खोराक जो इंतज़ाम मां कयो मां रब तो फरमाए तुंहिंजे रोज़ी रिज़्क़ जो ज़ामिन भी मां अल्लाह पाण आहियां सजदो अल्लाह जो रुकू अल्लाह जो अल्लाह का सवाबी के जो सजदो जायज ॻाल्हाइण था बाबा ना लानहुल्लाहुल यहूद वन नसारा हुजूर पे लानत आहे यहूद ने नसारा ते अल्लाह जा रसूल छो पिया लानत विझो मान फरमाई इत्तखज़ू कुबूर अंबिया मसाजिदा व सालिहीन अल्लाह जी लानत पे ने नबी तो हदीस तो पढ़ा अल्लाह जी लानत पे ने जो पंहिंजे नबियन जे कब्रुन के ऐं वलियन जे कब्रुन के सालिहबान जे कब्रुन के इत्तखज़ू कुबूर अंबिया मसाजिदा सजदे जी जाइ बनाई तन लानत हुजूर दुआ घुरी अल्लाहुम्मा ला तजअल कब्री वसनन युअबद सुभान अल्लाह ए मुझा अल्लाह मां मोहम्मद करीम जी कब्र के सजदे जी जाइ न बढ़ाए जाए जो उम्मत मां मोहम्मद करीम जी कब्र जा सजदा कर रब इबादत कर जाए अल्लाह अल्लाह हाय मोहम्मद आलम जी दावत अचण वारो कलमे वारो खुदा जी सा जो कसम मदीने जे भीर जी दुआ कबूल थी वई हाय मोहम्मद मुस्तफा जे अज कब्र मुबारक जी रब हिफाजत करे छॾी वक़त
वमा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि ihसान। तुझे रब फैसलो कयो तई सजदो मुंहिंजो कजांइ, इबादत मुंहिंजी कजांइ, ऐं ॿियो मां रब जो फैसलो अबे अम्मा सां सुहिणो हलजांइ। ॿिन्ही मां कोई पोड़ो थी वियो, अम्मा पोड़ी थी वई, अबो पोड़ो थी वियो, अहिड़ी ॻाल्हि था करण जो उमिरि वधी वई, हाणे अहिड़ी ॻाल्हि था कनि जेका तोखे नथी वणे। रब फरमाए ख़बरदार ख़बरदार ओ मुंहिंजा बानड़, मां रब जो फैसलो अथई उफ़ी वला तनहरुहुमा, अबे अम्मा के उफ़ भी न चइजांइ, अबे अम्मा सां ॾाढा ॻाल्हाइण त परे, अबे अम्मा सां झेड़ो करण त परे, पर अल्लाह तो चए उफ़ी वला तनहरुहुमा, उफ़ भी न चइजांइ, प्यार सां ॻाल्हाइजांइ। अबे अम्मा लाइ बाज़ू खड़ी करे रब अदब तो सेखारे, हथ खणजांइ रब्बि रहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। अल्लाह तो चवे तो ये बाज़ू खड़ी दुआ करो, अल्लाह अल्लाह मुझे अबे अम्मा जे मथा रहम कर, ये कर जी हिनन नंढे हूंदे मुझे मथा रहम कयो। पीसा न जाते भी तव्हां पढ़ो न, अबे अम्मा सां सोने हलण जो हुक्म पंहिंजी इबादत सां गॾु। रब भी हिकु त अबु भी हिकु। हुज़ूर फरमायो अबू अम्मा राज़ी त अल्लाह राज़ी। लोक सां फिटायो अथई, अबे अम्मा सां न फिटाए। लोक सां झेड़ा थो करे, अबे अम्मा सां झेड़ो न कर। लोक सां कावड़ियो वेठो आहे, अबे अम्मा जो अदब कर। रिज़ल रब फी रिज़ल वालिद, मां नथो चवां ओ चांडिया साहब, कलोड़ा साहब, दुनिया साहब, इन इलाइक़े जा ग़ैरतमंद मुसलमान, अल्लाह तो चए मदीने वारे साईं चयो रिज़ल रब फी रिज़ल वालिद। अबू अम्मा राज़ी अल्लाह राज़ी, अबू अम्मा नाराज़ अल्लाह नाराज़। आए तवज्जो कर, खुदा जी ज़ात जो कसम वीदो मुर्शिदन का दुआ घुराइण। इते मौली अब्दुल जब्बार आयो, मौली साहब दुआ था घुरो, खुदा जी ज़ात जो कसम जंहिंजो अबो भी जोरो अमर भी जोरी, इन खां वधीक ॿियो दुआ जो तरी न अथई, इन खां वधीक ॿियो को मुर्शिद कोन्हे। मुर्शिद जी दुआ अञा देर पुॼंदई। अम्मा हथ खणे तरफ तकदीर बदलाए, अम्मा हथ खणे, अल्लाह अमर जे हथनि खे खाली न मोटाईंदो। अबू अम्मा दुआ घुरंदो, काबिल न भुला चला लच न थन। अबे अम्मा जो पंहिंजे बचन सां प्यार, खुदा जी ज़ात जो कसम रब कुरान में चयो ख़बरदार पंहिंजे अबे अम्मा सां ॾाढा न ॻाल्हाइजांइ, प्यार जो ॻाल्हाइजांइ। हुज़ूर फरमायो जेको पंहिंजे पीउ जे चेहरे खे ॾिसे, अमर जे चेहरे खे ॾिसे, ई मुहबत सां फरमाई त क़बूल बल हज उमिरे जो सवाब अथसि। हज घर उमरो घर हिकिड़ो अमर जी ख़िदमत कंदो, अम्मा मां मोकल ले वञा हज ते, काफ़िला वञनि। अमर चए साहब कोराड़ी अब तू मुझी खिदमत करे दो, अब तू भी मुझी खिदमत केर कंदो। अब तो के हज जो सवाब नबी सही हदीस को वणी दी। अब आते खिदमत हमरा के कावड़ थी वई, कोराड़ी नाराज थे नाराज़ी मां वञाई तो निकली भयो, काफिलो निकली वियो। ये भी सामान खणी भजदो पियो वञे, पर रस्ते में रात पइजी वियसि। चई यार काथे रहां, चई चई गोरख बाराड़ी जो ॻोठ मस्जिद में वञी रहियो। जीअं जो वियो त निंड न आयसि। चई यार भला इबादत करियां, नफ़रन में शुरू थी वियो। ॿुधो अल्लाह हुन करे उन रात उन ॻोठ में चोर अची पिया। चोर सामान खयो भाग्या जाग्या, चोर चोर कयो। चोर ॾिठो त भाग्या वेझो अची विया आहिनि। हे मस्जिद जो दर खुलियो पियो, सामान खे मस्जिद जे दर ते उछले, पाण बि घिटी ॾही वियो। हो जो पहिरों खणी आया, ॾिठो त सामान मस्जिद जे दर ते पियो आहे। चोर निमाज़ थो पढ़े। अरे वो दोस्त हे पोयो यकी सामान रखी निमाज़ में शुरू थियो। ॾाढा मुचड़ा ॾाढो कुटियो। सुबुह जो वठी आया वॾेरे ॾे।
चने रात चोरी थी न जेके दाऊ कई सही जी हाँ चे चोर तो सही सियाणो हेडो सामान मस्जिद ते रखी वरी नफरन में शुरू थियो आ बोले चो हाँ चीज़ ने मार वो भी चुप गई वडे ने फैसलो कयो त कारो मोकियोस पादन जा हार पारायोस गदा थे चाड़े सॼे खिचड़ में घुमायो ऐलान कयो जेको चोरी करे वरी मस्जिद जे दर ते सामान रखी नमाज पढ़े उन चोर जी सज़ा आई आहे ये घुमाईंदा पिया वठनि कॾहिं ते वेठो हुन खे चए थो यारो ॻाल्हि ॿुधो जेका सज़ा ॾिनी अथव सही कारो मोकियो मां लाइक़ आहियां पादन जा हार पाराए थो मां लाइक़ आहियां कॾहिं ते जड़ी घुमायो त इन सज़ा जे मां लाइक़ आहियां पर यार ऐलान मटायो होको जेको ॾियो त चोरी करे मस्जिद दर ते रखी नमाज पढ़े इन चोर जी सज़ा न यार न इएं न कयो इएं चओ जेको अम्मड़ जे इजाज़त खां सव अम्मा खे नाराज़ करे हज ते वञे उन जी सज़ा चोर वियो अथव चोरी मां न कई ये सज़ा थी मिले अम्मा खे नाराज़ करे हलियो आया अल्लाह अल्लाह तने मदीने वारे से फरमायो हाओ अबू अम्मा नाराज़ अल्लाह नाराज़ अबू अम्मा राज़ी था अल्लाह राज़ी इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखियो अल्लाह सही मुझो को जन्नत में दोस्त आए अल्लाह फरमाए मूसा हा फिलानी जाए ते वञ हिकिड़ो कासाई गोश्त जो अॾे ते वेठो आहे तूं जो कलमो पढ़ियो अथई पर तोसां मिलियो न आहे वञ वो मां तुझो जन्नत में दोस्त कयो तमामु सुभान अल्लाह न था अॼु इमाम आलिम जी अबी अम्मा जो रूह ख़ुशि थियो हूंदो हदीस में अचे थो कब्र में अज़ाब थिए थो न पोइ ओचितो वरी दर्जो मिलंदो त दर्जो जेकॾहिं अलाह न करे जे गुनाह जी तकलीफ़ थी थींदी न पोइ ओचितो अलाह थो चए बंदि कयोसि पोइ बंदि पोइ मलाइकनि खे चवंदो आहे शुभर चुप थी वियो सज़ा पिया ॾियो अल्लाह जो हुकुम आहे पोइ चवंदो अल्लाह मुंहिंजा अल्लाह अल्लाह ये मेहरबानी कान होती अल्लाह ये ओचितो सज़ा घटि थी वई अल्लाह चुप थी विया अल्लाह फरमांदो बेवलद हदीस जा लफ़्ज़ बेवलद इस्तिग़फ़ार हिक तुंहिंजी औलाद तुंहिंजे लाइ इस्तिग़फ़ार जी दुआ घुरी तुंहिंजे लाइ दुआ घुरी अमर जे लाइ दुआ अबे जे लाइ दुआ अज़ाब हल्को थो थिए मूसा अलैहिस्सलाम आया ॾिठो यार गोश्त जे हले ते नौजवान वेठो आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जिया दा मां तो जो मेहमान आया जैसे मां भी तवा जो मेजबान गोश्त जो टुकड़ो न जवान कयो घर आयो गोश्त जे टुकड़े के बद कई अधुर नहीं साल के द भाजी कर मेहमान सोणो आयो आ हवाल पो कयांस तो अध गोश्त जी पान भाजी तारे तमाम पूछन के नरम करे मानड़ी पान पचाई जनाबे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिसे थो अखिर सां ॾिसां थो कुराड़ी आखिर खां मज़ूर उथियो गिरा भॼी करे उन कुराड़ीअ खे पोइ खाराए जीअं माउ पंहिंजे बचन खे खाराईंदी अल्लाह 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 मानी कुराड़ी बस कई हथ धोरायईंसि कुरड़ी करायईंसि वाह तो कुराड़ीअ जो धोतई कुराड़ीअ कुझु लफ़्ज़ चयो जनाबे मूसा नबी चइबो मां यकीन ॾिसांसि पियो मज़ूर हुई लफ़्ज़ चयईं पर मां ॿुधां कोन नौजवान वयो करा मानी खणी आयो सही मानी खाओ अल्लाह जा माना मानी जुदा छो कयई सही मुंहिंजी अमड़ा कुराड़ी जे मूंखे ॾिणियो इन जा लटा मां पाण धोआ बिस्तरा पाण विछाया सही मानी पंहिंजनि हथनि सां पाण कंदो आयांसि सोरड़ा ॾियांसि मुंहिंजी अमड़ मुंहिंजी ज़ाल ॾाढी नेक मूंखे चवंदी अल्लाह जा बाना
तुझी अम्मा जी खिदमत मां कयो मां चवंदोसि न न अमर भी मुंहिंजी खिदमत भी मां कंदोमांसि जनाबे मूसा नबी चयोसि क़ुरान या भला आख़िर में लफ़्ज़ कहिड़ा चई चई हिन ॻाल्हि खे छॾे ॾियो अम्मा वेचारी रोज़ इहे चवंदी अल्लाह अल्लाह मूसा नबी चयुसि ॿुधो चईसि तव्हां मानी खाओ जनाबे मूसा नबी चयुसि न ॿुधाईंदे त मानी न खाईंदो हुन चयोसि तो जहिड़ो सुहिणो महिमान मुंहिंजे दस्तरखाने तां मोटी वञे ऐं तारीफ़ न कयो ॿुध त भला ॿुधायो ॿुधो राम जी जा नौजवानो ओ मुंहिंजी अम्मा न्याणी हयादार तूं बि ॿुध ख़ुदा जी साह जो कसम उन नौजवान चयो साईं मुंहिंजी अम्मा रोज़ मानी खाई मूंखे चवंदी अबा अल्लाह कंदो जन्नत में मूसा नबीअ सां गॾु हूंदे ॾाढो नथा चओ सुभान अल्लाह रोए पियो से काथे मूसा नबी काथे मां अम्मा वेचारी रोज़ इहे चवंदी आहे जनाब मूसा नबी उथी चयोसि तो मूंखे सुञाणे चइसि न तार बि न थियो आहे अल्लाह जा बाना तुंहिंजी अम्मा जी रब दुआ क़बूल कयई सुभान अल्लाह अमर जी दुआ क़बूल थी वई मां ई मूसा नबी आहियां मूंखे अल्लाह तोॾे मोकिलियो मां तोखे ख़ुशख़बरी ॾियां त जन्नत में तूं मुंहिंजो साथी हूंदे रफ़ीक हूंदे तंहिंजे करे मां चवंदो आहियां त औलाद खे पिटी न रखी औलाद खे पिटी न रखी मां सवेर बि चई औलाद खे पिटी न अबू अम्मा दिल सां न पिटी इहा बि ॻाल्हि ॿुधाए दुआ दिल सां कंदो दुआ दिल सां कंदो पर जेकॾहिं तव्हांखे औलाद तंग थी करे कावड़ थी अचेव त वो पिटियो न भला जे पिटियो न पर अहिड़ी पिट ॾियो न अहिड़ी पिट ॾियो जो हुन जा बेड़ा पार थी वञनि जीअं तूं पुट ते कावड़ियो भेण अहिड़ी थी कावड़ चई अल्लाह हिनखे मदीने मोकिल सुभान अल्लाह चओ अल्लाह हिनखे मदीने मोकिल कावड़ बि लही वञे दुआ बि लॻी वञे मदीने हलियो वञे कावड़ लॻे अब्दुल रहमान सुदैस सवेर मार सके ॻाल्हि ॿुधाई अब्दुल रहमान सुदैस पुरानी ॻाल्हि आहे पुरानी पुरानी ताज़ी त करायूं न कल्ह न कया उन चौथा मामा खे पिटियो कावड़ में पोइ चई अलाह कंदो अब्दुल रहमान काबे जो इमाम थींदे सुभान अल्लाह नथा चओ ॿियो वाइसो काॾो आणियूं केॾा बि वाइस मटायूं केॾा बि वारा क़ुर पढ़ूं जे पीउ मां जो बेअदब हूंदो त जन्नत ई न मिलंदी पीउ मां जो न फरमान थींदो त काॾो कामयाबु थींदो यार सहाबी आयो नबी साईं खे चई या रसूल अल्लाह जेको कमाए थो अचां त अबो खाई थो वञे हुज़ूर फरमायो वञ हुन जे पीउ खे वठी आ वयो हुन जे पीउ ॾे अदा हल तोखे नबी साईं सॾियो आहे चई छाजे लाइ चई तुंहिंजे पुट तान ॾेई अथसि जेको बि कमाया थो खाई थो वञे यार हुन कुराड़े हुन घर में लफ़्ज़ अहिड़ा चया अहिड़ा चया हुज़ूर ॾे जॾहिं आयो अल्लाह चयो मुंहिंजा चांदी हिननि सां ईअं फ़ैसिलो न कर कुराड़े खां पुछ जेके घर में शेर चया अथई ॿुध हुज़ूर फरमाए चयो हलण महिल जेके दिल में शेर चया अथई उहे त ॿुध चईसि तव्हांखे कीअं ख़बर पई अल्लाह अल्लाह हुज़ूर फरमाए यार मुंहिंजो अल्लाह अलीम बिज़ाति सुदूर रब सीने जा राज़ ॼाणींदो रब मूंखे ॿुधायो हुन कुराड़े कुझु शेर पढ़ियो सोनो साईं ॿुधे पियो ओ नौजवानो अल्लाह जो नालो अथव अबे जे साम्हूं न थियो अमर जे साम्हूं न थियो उन कुराड़े शेर चयो हाय मुंहिंजा बचड़ पुट कीरी जूं जाएगी कीरी
खुशी कई से मां तुझे ला मिठाइयूं विरायूं पुट तू न आए ॾाढी खुशी थी मां मिठाइयूं पियो विरायां पुट तू जॾहिं वॾो थींदो पियो वञे मां तुंहिंजी हर शइ जो ख्याल पियो कयां लटा वठी ॾियां कपिड़ा वठी ॾियां पुट हर शइ जो मां ख्याल पियो कयो पुट ॻाल्हि ॿुध जेकॾहिं तोखे मानी न खाईंदे असांखे मानी कोन वणंदी हुई पाणी न पीए असां न पियो तोखे मथे में सूर असांखे मथे में सूर तोखे निंड न अचे असांखे निंड न अचे पुट वञणो थिए पुट मां गर्मियुनि सर्दियुनि में नांगनि पलाउनि विछुनि में जंग में वञी बाग जा कम कर पुट आणिया पोइ तुंहिंजा अकल पूरा थो कयो पाण पुराणा लटा पियो पायो तोखे नवां लटा वठी पियो ॾियो पुट ॻाल्हि ॿुध अॼु तुंहिंजो बाबो कुराड़ो थी वियो पुट मुंहिंजूं जॻूं कम कोन थियूं कनि पुट नज़र पूरी सारी हथ ॾकनि थो पोइ मज़ूरी ते बिहार जे लाइ तयारु न हुए पुट हाणे तुंहिंजो बाबो कुराड़ो थी वियो हिकु घर मां मानी थो खावां नबीअ खे दाग ॾिनी अथई अल्लाह अल्लाह ॿुधो राति जा नौजवान हुज़ूर रोन पियो पाण पर में ख़बरदार अरे भी जेको भी तू कमाए अचे तुझी मिल्कियत न आहे तुझे बाबे जी मिल्कियत आहे अब वो कमाए तोखे खाराए अॼु कुराड़ो थी वियो अॼु तोखे नथो वणे रिज़ल रब फी रिज़ल वालिद सख्त रब फी सख्त वालिद फरमाई अबू अमा राजी अल्लाह राजी अबू अमा नाराज अल्लाह नाराज मौलाना ॿुधो इब्न हई उनजी मां हुई कुराड़ी मां कुराड़ी हाणे इहो दौर आयो आहे जो माण्हू पीउ खे धिका ॾेई था घणो कनि मां खे चयो वञ मरे नथी खंगी खंगी सॼो घर खंगर राखियो अथई कुराड़ा तूं मर न पाथाऊं था अरे अबू अमा न कमाए न छा हिकु जाइ ते वेठा हुजनि खट थिए न नबी से फरमायो छड़ो अची तू चेहरे खे ॾिस न मां तोखे हज जो सवाब ॾींदुसि ई पी मां खां बेज़ार वो जड़ी करनी तेरी भरनी सिंधी में भागवन जड़ी करनी तेरी भरनी अज चोरन के अज तू ता पांजे पी के कुटियो था न गारियूं था ॾियो न धिक्का था ॾियो न वो ज़मानो पर न आहे चोडी चट पंद्री पट छोरा तोरा तोखे पातरण भली जेकर पाण में लेगन में ताकत अथई त पोइ पंहिंजे पीउ खे बि गारियूं ॾे नबी ने फरमायो पंहिंजे पीउ मां खे गारियूं न ॾे या रसूल अल्लाह पीउ मां खे गारियूं केरु ॾींदो पाण पर में जेको ॿिए जे पीउ मां खे गारियूं ॾींदो न त उहो बदिले में हार त कोन पाराईंदो न मोटा ॾींदुसि असांजी संगत बि आहे घर वारी अरे हलो हे फिलाणे तुंहिंजी मां हे मां तुंहिंजी भेण ई भेण अड़े हीअं अड़े कुते जा पुट हो छा चवंदुसि त न न साईं मां अचां थो जहिड़ो हे लफ़्ज़ चवंदुसि मोटाए चवंदो हे हिकु चवंदुसि पाण पर में पंहिंजे पीउ मां खे गारियूं न ॾियो साईं अॻे त आइब हो न गारियूं पीउ मां आइब हो साईं गारियूं केम ॾींदो पाण पर में जेको ॿिए जे पीउ मां खे गारियूं ॾींदो न उहो मोटाए हिन खे ॾींदो माना हिन पंहिंजे पीउ मां खे ॼण पाण गार ॾिनी हुज़ूर ॿिए जे पीउ मां जी इज़त बचाइण जे लाइ पंहिंजे पीउ मां जी इज़त बचाइण लाइ हुज़ूर पर में गारियूं कंहिंखे न असांजी संगत ई आहे करे 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 वॾा हाल में जन्नत में पहुता असां बि अची क़ुरान जी लिस्ट में इहो साॻियो ई लाडो साॻा चुग ये साॻियूं गारियूं साॻी गिला साॻो हसद साॻो साल नमाज़ी न थियो बेरोज़ा रोज़ा न थियो ॾाढी कूड़ वारो आहियां त ॾाढी कूड़े पियो ज़ानी ज़िना न छॾी हिदायत कीअं ईंदी हिदायत कीअं ईंदी तलब कंदे त ईंदी न चईं नमाज़ पढ़ दुआ कजांइ मौली साहब मानी लाइ दुआ घुराई अथव त साईं वञा थो घर दुआ कजांइ त मुंहिंजो किरड़ो पियो हुजे न ॾींदे न रखंदा त तूं बाइताल कंदे विड़ंदे मां तव्हांजो न करां पीउ जो ऐं नमाज़ लाइ दुआ कर हे मौली साहब अचंदा मौली तुंहिंजो पर दुआ त घुर अब चवंदा हो न छाजे लाइ दुआ घुर अलाह रिज़्क़ में बरकत करे अब ईअं चवंदा हो न ॻाल्हायो न था
मां जे 27 साल मां वाइस कयो 27 2000 खां 2000 अहियां बि मां सम्झंदो 99 97 99 खां वाइस शुरू कया हाणे हले तो 24 ये समझ त मांखे 25 27 साल थिया मां त जाॾे बि वियो आहियां जेके माण्हू दुआ घुराईंदा आहिनि भाकड़ो पाए ने खीसे में बि के विझंदा बि आहिनि साईं 500 ते ख़ैर जा हा ठीकु आहे 500 रखो छा कयां दुआ घुरो साईं छाजे लाइ चई रिस्क में बरकत पए अब्दुल जब्बार जी दुआ सां रिस्क वधंदो छा ॻाल्हाए नथा सैयद तो सैयद सगो दुआ कर रिस्क में बरकत पए पवंदी छा न दुआ सां रिस्क में बरकत न पवंदी अथव अल्लाह साईं कुरान में तो फरमाए रिस्क जो सामिन माया केरा केरा या गाल कुरान में लिखल तो रावती जा मुसलमानों ॾाढा सुभान अल्लाह चओ त अल्लाह जो कुरान पढ़ो फरमाईंदा वमा मिन दाब्बतिन फिल अर्द इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा जेका भी चुरंदड़ शय उन जे रिज़्क़ जी ज़मानत मां अल्लाह कयो फरमाए मुंहिंजा दिलबर वअमुर अहलक बिस्सलात वस्तबिर अलैहा ला नसअलुका रिज़्क़ा ओ मुंहिंजा जानी पंहिंजे आल खे चओ नमाज़ पढ़ो रिज़्क़ जो सुवाल मां नथो कयां रिज़्क़ मां ॾींदुसि रिज़्क़ जी ज़मानत मां अल्लाह खणी छॾी आहे रिज़्क़ ॾींदो पुछंदा छो थियो इनके चोड़े नमाज पढ़ जन्नत मिलंदी चई सही जन्नत अल्लाह लिखी त ॾींदो न लिखी ॾींदो पागल भला जेको नसीब हूंदो इहे चवंदा आहिनि घणा माण्हू इहे चवंदा सही मिलणी हूंदी त मिलंदी अरे बाबा हिन ज़मानत बि त अल्लाह कई आहे न तोखे मिलंदो पोइ छो थो भॼे कोशिशि छो थो करे रिज़्क़ ॾिनो अथई जेको हूंदुसि ॾींदो उहो बि भॼ भॼा अगे साल बजरे भई दाणा जा कहमाने 4 कंदो बटड़े छोकरा नौकरी ते पाण बि जो कमाए रिज़्क़ जेको लिखियल त इहो मिलंदई हिकु दुकान कॾे 5 कॾे 10 जरेब करे 20 करे ॾींदो मां उहो जेको लिखियो त मां पर नमाज़ पढ़ंदे त मां अल्लाह कुशादो करे रिज़्क़ ॾींदो मां आला यार के जो नमाज पढ़ो ये नमाज देवे जो न फरमाए जेको नमाज न तो पढ़े वमा मिन दाब्बतिन फिल अर्द इल्ला कुरान तो फरमाए मन आरज़ा ज़िक्री व इन लहू मईशतन ज़ंका व नहशुरुहु यौमल क़ियामत अमा फरमाए जैसा जे जिक्र का मुंह मोड़ो कुरान का मुंह मोड़ो नमाज का मुंह मोड़ो अल्लाह वल्लाह रब तो फरमाए बा अज़ाब का दो मासूब एक दुनिया में ॿियो आखिरत में सही दुनिया में केड़ो मईशतन उन जी मईशत तंग कंदुसि रोज़ी तंग कंदोमांसि क्या बजे ॾियारे उथारींदोमांसि त क़ब्र मां अंधो करे उथारींदोमांसि अल्लाह अल्लाह हुन तो फरमाए ओ मुंहिंजा दिलबर नमाज़ पढ़ंदा त मां अल्लाह रिज़्क़ कुशादो करे ॾींदोमांसि नमाज़ सां रिज़्क़ कुशादो नमाज़ खे छॾींदो रुली भॼ भॼा सघ मिलंदो उहो जेको मिलंदो मथे छाहे टांकी घर जे मथां मस्जिद जे मथां टांकियूं चढ़ाईंदा उन टांकीअ में मण 5 पवनि पाणी उनखे डड़ो हणी हेठों विझो टूटी उनखे खोलियो मथे हुन में 5 मण इन टूटीअ मां जो खोलियोसि त घणो निकिरंदो ॻाल्हायो न था 5 मण छो त आहिनि 5 मण 2 टूटियूं हणोसि त बि 5 मण 10 टूटियूं लगाएसि त बि 5 मण अरे रिज़्क़ जेको मथे लिखियल आहे न मिलंदी त उहो हिकु दुकान कढो 2 कढ 10 जरेब कर 20 कर रब तो फरमाए जेको ॾिनो लिखियो त मां उहो ई ॾींदो नबी साहिब फरमाए त सुबुह जी नमाज़ पढ़ी निंड न कंदा सुबुह जी नमाज़ पढ़ी जागो इशराक पढ़ो हज उम्रे जो सवाब दो बरकातू नफिल हाजात बरकातू इशराक जो पो वजी सिज मथे थे पो सुबुह
छो त जीअं सिजो वरंदो आहे कानो मथे ईंदो आहे त अलाह रिज़्क़ जी विरासत कंदो। रिज़्क़ विराइबो हाणे चङो सुतो पियो आहे मिलेसि कानो वेसो सुतो पियो सुबुह जी निमाज़ बिस्तरे में शैतान चवंदो नुम 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 लैलन तवीला रात या वॾी सुबुह सिज वरंदो क्यारीअ में पेशाब कयूं हलियो वेंदो सुबुह ते नाराज़ न थींदो हदीस में लिखियल निमाज़ पढ़ो रिज़्क़ कुशादो थींदो बिन शइ जी कमी आहे अमन बि न आहे बेरोज़गारी भी ॾाढी आहे अमन भी कोन्हे बेरोज़गारी भी आहे। अल्लाह कुरान में चयो फलयाबुदू रब्ब हाज़ल बैत अल्लज़ी अतअमहुम मिन जूअ व आमनहुम मिन खौफ। फरमाए काबे जे रब जी इबादत कयो अल्लाह जो सजदो कयो रब खे सजो रब जी पूजा कयो ज़िक्र कयो नमाज़ पढ़ो। रब तो फरमाए कम कंदो मां खौफ जे बदले में अमन ॾींदो मां भुख जे बदले में रिज़्क़ कुशादो कंदो मां। छा चयो अथव निमाज़ी न थिया बेनमाज़ी कमर में उथंदो अला सूरत खनाज़िर शक्ल सूरत ऐं निमाज़ी उथंदो नबी से फरमाया परे खां सुञाणींदो मां मुंहिंजो उम्मती ये सॾे करे हौज़े कौसर मां सोन जा प्याला तू छॾे हुज़ूर जे सुन्नत खे असांखे त नबी साईं जी का शइ वणे ई नथी मन तो चवंदा आशिक़ रसूल आयो पर ॿुधो आशिक़ रसूल त उहो आहे न महबूब जी हर अदा वणंदी आहे न महबूब जी हर अदा वणंदी आहे खाइण पीअण ऐं मुंहिंजो महबूब आहे यार हर अदा वणे थी ॾिसो हर शइ वणे थी खाइण पीअण उनजे लाइ लटा था पायूं उन जहिड़ी जेको आहे सो गाॾी था वठूं हर शइ छाजे लाइ चइजे मुंहिंजे महबूब जी गाॾी अहिड़ी आहे लटा अहिड़ा अथसि अड़े महबूब हे कहिड़ा आहिनि महबूब जो सरदार मिठो मोहम्मद आहे उनजो खाइण नथो वणे बी थो खाए बी थो पी न शादी थी नबी साईं जी वणे न नबी साईं जी कमी शादी भी पंहिंजे तरीक़े सां होॾो जे मां ग़रीब आहियां छोरे जो तोहरो कराईंदो न त बि 15 ॾींहं गाना हलंदा हलंदा न हलंदा इका साउंड वठ वठाए अरे ओॾो मरे थो ग़रीब आहे चइजे ख़ुशी आहे हाणे तोहर जी बि ख़ुशी अथसि शादी कराईंदो त पाड़े वारनि जी निंड फिटाए छॾींदो रुगो गाना ई गाना गाना ई गाना गाना ई अल्लाह रसूल खे नाराज़ करे छॾी कहिड़ो वाइज़ो कयां मूंखों भला हो पर नबी साईं जो खाइण बि वणी त नबी साईं वांगुरु खा पी बि साईं जीअं पीतो शादी भी ये बच्चन जी कराए जीअं मुंहिंजे साईं करायूं हसन हुसैन जी शादी ये भी त नबी साईं जा पुट रहा हज़रत उस्मान नबी साईं जो न्याणो अली नबी साईं जो न्याणो अल्लाह अल्लाह नबी न्याणियूं परणाए ॾिनियूं हाय अली खे त पालियो बि नबी साईं पढ़ायस भी नबी साईं वॾो थियो त न्याणी सॾे करे ॾिनईसि बच्चा ॼमनि न शरीअ जे मुताबिक़ हल मुंहिंजे अलीअ जे घर में बच्चा ॼाव इमाम आली मक़ाम सैयदना हुसैन खुदा जी ज़ात जो क़स्म तवज्जो कयो अल्लाह 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 यार ॻाल्हि ॿुधो ॼावा त नबी साईं आयो हुनजे कन में आसान ई तकबीर वात मुबारक मिलो हा मुबारक अलीअ जे बच्चनि जो अक़ीक़ा बि मदीने जे मीर पाण कयो हो छो त अली प्यारो हो अलीअ जा बच्चा भी मोहम्मद खे प्यारा हो ये कर सजदा ये कर तरीक़ो असांखे नबी साईं जो लिबास नथो वणे लटा भी अंग्रेज़ जे लिबास उनजे मुताबिक़ असांखे नबी साईं जी शादी कमी न वणी एतिरे क़दर जो चेहरो भी नबी साईं जो नथो वणे अकुला अकुला हे ॾाढ़ी तुंहिंजे चेहरे ते नथी टे नबी साईं फरमाया कस सवार बाबा फुल्ला मुंहिंजी ॾाढ़ीअ खे माफ़ कयो नबी साईं मुंहिंजी ॾाढ़ी खे माफ़ कयो मुछड़ खे कटियो हिन उबतड़ ॾाढ़ी कूड़े मूंसां वॾी नाराज़ न थींदो मां नथो चवां त ॾाढ़ी कूड़ा आशिक़ न आहिनि आहिनि
पर यार यो आशिक जने ॾाढी कूड़ आहे न अल्लाह जने रोज़े ते वञे थो न इहे अचे थो रिवायत में नबी से फरमायो जेको ॾाढी कूड़ असांजी सुन्नत खे प्यार नथो करे न ॾाढी कूड़ रोज़े तो अचे त नबी से मुंहुं उन खां फेराए तोखे ख़बर न आहे हिकिड़ो साहबीअ खे वारो हो नबी साईं ॾिसंदा हा मुड़कंदा किरी पियुसि आयो साईं ते साईं हेॾे मोड़ हेॾो आहे त हेॾे की चइसि नाराज़ थी वियो पोइ मां कुर्बान कयां पोइ मां काॾे वेंदी पर वारो कटियो अथई चइसि न कटियो न आहे खुसरो हिसदारी हुई कान हिकिड़ो ॼमियो हो त तो मोहम्मद जी सुन्नत सम्झी मां रखियो हो हिकु बार सां बि प्यार पुछो साईं किरी पियो मां कटियो न आहे छिड़ियो न आहे किरी साईं चल ठीकु आहे हुन चयो साईं जॾहिं हूंदो हो त तव्हां बि कॾहिं कॾहिं मुरकंदा साईं फरमाया यार मां ॾिसंदोसि जन्नत जा मलाइका ईंदा हिक जे हथ में सोन जी फणी ॿिए जे हथ में चन्न जो तेल पाण में लड़ाई कंदा हो चवंदो मां तेल हणांसि पोइ तूं फणी ॾेसि हो चवंदो अॻ में फणी ॾियांसि पोइ तूं तेल हणेसि झगड़ो कंदा ओ मां मोहम्मद करीम ॾिसंदो हाँ मुंहिंजा मौल मां मोहम्मद करीम जी सुन्नत ॾाढी वॾी तूं ॾाढीअ जी तोड़ केॾी इज़त अल्लाह हाय नबी साईं जी सुन्नत ॾाढी वारी ते टोक न कजांइ ॾाढी वारे सां मस्करी न कजांइ ॾाढी वारे जी इज़त कजांइ जॾहिं मुंहिंजो साईं मेराज खां मोटी आया हिकु दफ़े अम्मी आशा तक़ीबा ताक़िरा मुतखर मरियम इस्लाम खे चयो आशा जी मुंहिंजा आका आशा अॼु जेको घुरणो अथई घुर त मां मोहम्मद ॾियां तव्हां बि कॾहिं कॾहिं पंहिंजी पोड़ी खे चवंदा फिराणी मां खचा खपई कॾहिं कॾहिं ईंदा हूंदव ॿुधाए त अलाह जो ॾाढो मां ख़ुशि थियो असां ई चवंदा आहियूं मां ई चवंदो आहियां हलो छा खपेव अम्मा आशा खे जो इहे चई चइसि मां बि त बाबा खां पुछी अचां सुभान अल्लाह त चओ सैयदना बाबा कर सिद्दीक़ के बाबा साईं जी अमड़ छो त मां आशा खे चवंदो अम्मा तूं मुंहिंजी न्याणी बि आहीं त मुंहिंजी अमड़ बि नबीअ जी घरवारी आहे النبي أولى بالمؤمنين من أنفسهم وأزواجه أمهاتهم الله تو فرمائے نبی محمد مصطفی مومن کے पंहिंजे सार खां वधीक प्यारो अल्लाह तो फरमाए मोमिनो मुझे मोहम्मद करीम जो रियाणो न जेके तव्हां मोमिन जो अमड़ियूं अथव अम्मा आशा जी अमड़ अम्मा हफ्सा जी अमड़ अम्मा खदीजा जी अमड़ अम्मा बीबी मारिया जी अमड़ अम्मा मेमूना जी अमड़ अल्लाह अल्लाह 12 घर वालियूं नबी साईं खे वीर वात में तयार जेके भी मदीने जे वीर जे निकाह में आयूं चांदन सभिनी जूं अमड़ियूं अथव मोमिन आयो मोमिन जी अमड़ा ईमान वारा हो त मोहम्मद जो राणियूं मोमिन जो अमड़ियूं ईमान वारा अल्लाह जो कुरान में चवनि सुभान अल्लाह वे बाबा अॼु साईं ॾाढो ख़ुशि थियो आहे चए थो असां जेको घुर त ॼाण हुज़ूर फरमाया अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर मुंहिंजी उमर जे मथां रहम करण वारो अबू बकर आहे चई अमड़ ॿियो जियां चवे सां चवे त सोन जो सेट वठी ॾे कपिड़ा भला वठी ॾे पर चई न मां वञी चओ पंहिंजे महबूब खे अल्लाह जे दादले नबी खे सोना मेराज वारी रात राज न्यास जो ॻाल्हियूं थियूं हाय तव्हांजी पाण में कचहरी थी रब तोखे पंहिंजो दीदारो करायो कचहरी बि हले पई उन्हनि ॻाल्हियुनि मां का ॻाल्हि रहियला त असांखे अॼु उहा ॿुधाए छॾियो अल्लाह ऐं तव्हांजी कचहरी हली राज न्यास जूं ॻाल्हियूं उन्हनि ॻाल्हियुनि मां का ॻाल्हि रहियल आहे ॿुधायो साईं मुरकिया पाण फरमायो अबू बकर मुंहिंजी उम्मत खे रहम करण वारो आहे पाण फरमायो आशा मूंखे अल्लाह चयो महबूब तूं ॾाढो प्यारो आहे तुंहिंजो चेहरो बि मूंखे वणे थो चओ न सुभाणे अल्लाह चेहरे जो कसम क़ुरान में वक़्तुहा कसम तुंहिंजे चेहरे जो वल्लैली इज़ा सजा कसम तुंहिंजे वारनि जो सुभाणे अल्लाह जॾहिं तो चए कसम तुझे उमिर जो लामरुका इन्नहुम लफी सकरत या मगून हो जा मोहम्मद कसम अल्लाह के तो मोहम्मद जे उमिर जो ॻाल्हि ॿुधो 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 हाणे न थी अचो बस तो क्या
मुखे घुरायो न तो वो सुबह सवेरे टाइम ॾींदा कयो सवेरे साईं जो तुंहिंजो आख़िर में अता जेकर मां देर आयुसि ॿियो जलसो कोन मतां चओ त ॿिए हंधि वो दोस्तों के लोग जमरो फोती में दुआ करो मजन देरा पान फरमायूं आशा माके रब चयो सोना तुझी सुन्नत जेको अपनाई 200 शहीद जो सवाब त सुभान अल्लाह पर तुझे उम्मतीअ खे ॾाढ़ी रखी सुन्नत समझी करे ॾाढ़ी रखे हाणे वञे तो रस्तो अचो हेॾा हिकिड़ो गुनाहगार जाहिल ॾाढ़ी कूड़ ॾिठई त मौली साहब वञे तो पर यार मौली साहब जी सुहारी मुबारक में कख पियो मिलियो भाकुर पाए सुन जी इज्जत कई चईं बीहो जन्नत कढण ॾियो चई बाबा छा चई तव्हांजी सुहारी मुबारक में कख पियो इहो मां कढां तो हीअं कढई अल्लाह तो फरमाए मुंहिंजा दिल पर जे मुंहिंजे सुन्नत जी इज्जत कई कम जे ॾियारे हुनखे बि माफ़ कंदुसि ए मोह साईं इनखे माफ़ी थी मिले ऐं जेको रखे अर्ज़ो खणी आयो आहियां खुदा जी ज़ात जो कसम आहे बिन हई मोटी उनजी अम्मा कुराड़ी चवंदी आहे बिन हई शेखुल हदीस मुंहिंजा कुकड़ ते हिननि खे पाणी पियारींदो कर सुबुह जी नमाज़ पढ़ी हिननि खे दाणो बि ॾे इब्न हई शेखुल हदीस हो उन के पानी दाणो ॾेई हलियो वेंदो हो अम्मा देर सां उथंदी हुई अञा जो ॾिसे त मुंहिंजा चूसा थी ठहनि इब्न हई हिन खे कुझु न कयो लठ खणी मदर सही आन इब्न हई हलियो जी अमर मां तोखे चई आयमि त कुकड़ खे पाणी ॾे अम्मा ॾिनो न कूड़ो डंडा हणंदीअसि तालबनि जे मुंहं ताल वेठो हदीस है किताब अम्मा कुरानी वेचारी हणे डंडो हणी हणी थकजी पोइ वठी हिकिड़े दफ़े डंडो जो हईंसि मथे मरत हिकिड़े शागिर्द चयो साईं तव्हांजी अमड़ा असांखे कोई हक़ न आहे जो चऊं पर अम्मा तव्हांखे मार घर ॾे हेॾे कारे थी ॾे बर्दाश्त नथो थिए साईं जो तव्हांजे मथे मार तो कढी अथई मां तव्हांखे अर्ज़ु कयो जॾहिं घरां निकिरी था अचो त ॿाहिरी वॾी गेट ॿाहिरों बंदि कयूं अचो अम्मा हेॾे त न अचे हुन अल्लाह जे बहाने कामिल वली आहे बिन हई खुदा जी ज़ात जो कसम रोई करे चयो पुट सच थो चवे वाकई ईअं कयोसि ॿाहिरां दर ॾेई अचांसि पुट ॻाल्हि ॿुध इहा अमड़ जॾहिं हिते ईंदी मूंखे नंढा खणंदी पुछीअ में लछियूं हणंदी पुट ॻाल्हि ॿुध जॾहिं मां कावर में डंडा खयूं हली वेंदी महाराज सुतो पियो हूंदो रोज़ मूंखे मिठे मोहम्मद जी ज़ियारत थींदी नबी साईं चवंदो पुट बिन हई काथे अम्मा डंडा आया अथई ॿुध अल्लाह अल्लाह मुंहिंजो साईं हथड़ो घुमाईंदो अम्मा जे डंडनि वारा डंड लही वेंदा आहिनि थक लही वेंदा आहिनि सूर लही वेंदा आहिनि खुदा जी ज़ात जो कसम आहे रोज़ नबी साईं जी ज़ियारत रिज़ल रब्बु फी रिज़ल वालिद अबू अम्मा राज़ी अल्लाह राज़ी अबे अम्मा के नाराज न कजाए अबे अम्मा जी बदुआ न खण जाए हुजूर फरमाए काश मां मोहम्मद करीम जी अमड़ हुजे ऐं मां नमाज़ में हुजां मुंहिंजी अम्मा मां खे सॾु करे हा ओ पुट मोहम्मद हुजूर फरमाए नमाज़ भॼी बि चवांस जी मुंहिंजी मिठड़ी जी जनामड़ मुंहिंजे साईं खे अम्मा कोन खे मुंहिंजे साईं खे अबो जॾहिं मुंहिंजो साईं अम्मा जे पेट में हुया 4 महीननि जा हुया अबो फौत थी वियो ऐं 6 साल उमिरि थी अम्मा बि पिया बान जंगल में हुजूर खां मोकिलायूं हली वई पाण फरमाए खबरदार अबे अम्मा के नाराज न कजो अबू अम्मा राज़ी अथव त अल्लाह राज़ी अथव अॼु वाइदो कयो त अबे अम्मा जी इज़त कंदासीं अॼु वाइदो कयो त ओड़े पाड़े जो ख़्यालु कंदासीं जंहिंजो पाड़ो जेका नाराज़ आहे उहो जन्नत कोन मिलंदो आसिन जारक आसिन इला जारक तक मुस्लिमा ई हदीस आहे लफ़्ज़ पाड़े सां सुठो न तॾहिं तूं मुस्लमान पाड़े जी इज़त कर पाड़ो 3 क़िस्म जो पर पाड़े वारो उहो आहे जो तुंहिंजो माइट बि आहे मुस्लमान बि आहे ऐं तुंहिंजे भरिसां बि वेठो आहे पहिरियों हक़ हुनजो आहे हथु चाढ़ त अॻु बि हुनखे शादीअ सोॾा अॻु बि हुनखे तकलीफ़ थिए अॻु में उनजी मदद कर हर जाइज़ मदद कर पाड़े जो थई
भाजी कर रस घणी ने उनखे ॾे। ॿिए नंबर में तुंहिंजो पाड़े जो आहे पर तुंहिंजी क़ौम जो न आहे, कलड़ो न आहे, चांडियो न आहे, ॿी क़ौम जो आहे। ॿिए नंबर ते तुंहिंजो हक़ आहे। टे नंबर में न मुस्लमान आहे न तुंहिंजी ज़ात जो आहे। वेठो पाड़े में अथई आहे हिंदू आहे जेको आहे मज़हब जो। मदीने वारे साईं फरमायो मां मुहम्मद इन काफ़र जी बि तोखे पार त कई थो। पाड़े जो वॾनि जी इज़त अछी ॾाढ़ी वारे जी इज़त जेको नथो करे, नंढा ते रब नथो करे, नबी असांजो न आहे। अलाह जो नालो तो मां तो दुआ करण आयो आहियां तव्हांखे अल्लाह ताला साईं मोहम्मद आलिम साहब जे खैर खे क़बूल फरमाए। अल्लाह उनजे चवण क़बूल फरमाए। अल्लाह उनजे माल में रिज़्क़ में बरकत फरमाए। अल्लाह जंहिंजी औलाद सालियो न उनखे सालियो बणाए। अल्लाह ताला इन रईस वारनि रंजन खान वारा ॿिया जेके आहिनि जिन आलिम जूं ख़िदमतूं कयूं, साईं मोहम्मद आलिम जी ख़िदमत कयूं, अल्लाह उन्हनि जे माल में रिज़्क़ में बरकत फरमाए। ऐं अदा मोहम्मद आलिम जा टे पुट अब्दुर्रहमान अली उस मदरसे में चले तो दुआ करो अल्लाह ताला उनके आलिम बनाए। आमीन चो। इस्माइल अल्लाह ने आलिम बनाए। आयो बे के अल्लाह ताला उनके औलाद ने पुत्रानी औलाद पुत्र न ये हार वे दो अल्लाह ने के पुत्र ने। आमीन तो चो। अल्लाह ने साले पुट ने औलाद जा खजाना अल्लाह वटन असा अल्लाह साईं के अर्ज़ कयूं था रब करीम खजाना खुटण जा न आहिनि। पंहिंजे बाने के नरीना औलाद सां नवाज़। जेके न्याणी जा सिकाइनि खे न्याणियूं ॾे, जेके पुट जा सिकाइनि पुट ॾे। अल्लाह इन इलाइक़े खे आबाद फरमाए। अल्लाह इन इलाइक़े जी हिफ़ाज़त फरमाए। अल्लाह ज़ालिमनि जे ज़ुल्म खां बचाए। अल्लाह जाबरनि जे जबर खां बचाए। अल्लाह हासिद जे हसद खां बचाए। ए करीम अल्लाह, ए रहीम अल्लाह, ए बाजारा अल्लाह मोहम्मद आलिम जे इन खैर खे चवण क़बूल फरमाए। जेको इन जलसे में जंहिं बि जानी माली आया उनजे अचण खे वेहण खे ॿुधण क़बूल फरमाए। या अल्लाह उन असांजे दोस्त खे मोहम्मद इस्माइल खे औलाद ॾे पुटाणी। या अल्लाह खज़ाना तो वटि मुंहिंजा अल्लाह जंहिं बि दोस्त दुआ जे लाइ चयो अल्लाह उनजा राज़ तूं थो ॼाणे उन्हनि जाइज़ बि तूं क़बूल फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही सय्यिदना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।